जगदीश साला आहे, मां 12 साले जो आहियां। मुंहिंजो अखाड़ी जो नालो लालच जो नतीजो आहे। हिकु शहर में हिकु देवीअ जो मंदिर हुयो। ज़ाल मुड़ुस ऐं ॿार देवीअ जा दर्शन करण लाइ मंदिर में ईंदा हुआ। मंदिर जे ॿाहिरि हिकु फ़क़ीर वेंदो हुयो के उनखे 1 या 2 रुपया ॾींदा हुआ। फ़क़ीर जा कपिड़ा मैला ऐं फाटल हूंदा हुआ। जे देवीअ जो दर्शन करण जे लाइ ईंदा हुआ उन जा कपिड़ा सुठा ऐं साफ़ थींदा हुआ। ज़ालनि खे ज़ेवर पायल हूंदा हुआ। त फ़क़ीर दिलि में देवीअ खे प्रार्थना कंदो हो कि तूं इन्हनि खे केॾो न ॾींदो आहे, थोरो मूंखे बि ॾे त मां ॿिन्हिनि खां छुटी पवां। त हिकु ॾींहुं देवीअ फ़क़ीर जी विनती ॿुधी, उनखे दर्शन ॾिनो। देवीअ उनखे चए, मां तोखे धन ॾियण आयो आहियां, छा में वठंदे? त फ़क़ीर जे वटि हिकिड़ी पुरानी झोली हुई। माता ते हथ जी तीरी खोली ऐं सोननि सिक्कनि जो वसकारो थियो। झोली अध खां मथे भरिजी वई। त देवीअ चए, हाणे बसि। त फ़क़ीर चए, थोरो ॿिया बि सोननि सिक्का ॾे। देवी वरी सोननि सिक्कनि जो वसकारो कयो। ऊचतो आवाज़ जो पुरानी झोली फाटी पई। त देवी गायब थी वई। फ़क़ीर मुंहुं त फिटण लॻयो, मां छो लालच कयो? नसीहत, लालच बुरी बला है।